वफाकी घर वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत करे छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी जी बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। खबरवार से शेयर कई पिया। वफाकी गुरु वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत करे छॾी आहे। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघजनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। खबरवार से शेयर कई पिया। वफाकी गुरु वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत कई वई आहे। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघजनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। खबरवार से शेयर कई पिया। वफाकी गुरु वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत कई आहे। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघजनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। आगाह कई पिया कि वफाकी गुरु वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत कई आहे। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। अवां खे आगाह कई पिया। वफाकी गुरु वसी शेख रशीद पारा बलूचिस्तान जे इलाइक़े केस में दहशतगर्दी की मुसम्मत कई आहे। शेख रशीद चयो आहे त मुल्क की हिफ़ाज़त लाइ मुक़रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की बुज़दिलानी कार्रवाइनि सां हौसला ख़त्म नथा करे सघनि। शेख रशीद चयो त बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो।